झूलेलाल सभई चओ झूलेलाल। छा तव्हांखे ॼाण आहे अखे जी महिमा छा आहे? अगरि न आहे त अचो ॿुधूं अखे जी महिमा। जॾहिं झूलेलाल भॻवान नसरपुर में माता देवकीअ जी गोद में जनम वरितो, जनम वठण खां पोइ भॻवान झूलेलाल माता जो खीर कोन पीतऊं त माता चिंता में अची वई ऐं बालक जे मुख में ॾिठऊं त जीअं माता जशोदा खे कृष्ण भॻवान जे मुख में पृथ्वी नज़र आई, तीअं माता देवकीअ खे भॻवान झूलेलाल जे मुख में जल ऐं जल जा जीव नज़र आया। त माता घर में वॾनि खां सलाह कयऊं त रतन राय ऐं उन्हनि जे पिता ईअं चयऊं त जीअं पाण दरिया जा पुॼारी आहियूं, दरिया ते अखा फुला पाईंदा आहियूं, त ही बालक पाण खे संकेत थो करे कि पाण पहिरियों जल जे जीवन खे तृप्त करियूं। तॾहिं माता देवकीअ देॻियूं लारायूं, मिठी तैरी सेसा ऐं अखो दरिया में विधऊं। तंहिंखां पोइ भॻवान झूलेलाल खीर पीतो। जय झूलेलाल।